मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फ़ोन कयईं घरवारी ॾे अहिड़ी तरह सोरे ॾे फ़ोन कई चई मुंहिंजी माई खे जेको मोबाइल ॾे ऐं फ़ोन ते चयईंसि तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे त तलाक सां ई वाक़ई थी वेंदी, तलाक वाक़ई थी वेंदी। भले इहो मर्द जेको आहे न कड़ी अमेरिका में वेठो हुजे, अमेरिका खां फ़ोन कयईं सिंध में शदादकोट में फ़ोन कयईं। ईअं कोई ईअं चवे त साईं ॾिसो पंधु केतिरो वॾो परे आहे, इन पंध जे करे तलाक न, तलाक ताईं थी वेंदी। तलाक जो यानी तवील पंध सां तालुक़ु आहे ई न। सिर्फ़ु मर्द उते इक़रार कयो मां पंहिंजी घरवारी खे तलाक थो ॾियां, ऐं औरत कहिड़ी बि दुनिया जी कुंड ते वेठी हुजे, औरत ॿुधो या औरत न बि ॿुधो, औरत ॿुधो या औरत न ॿुधो, औरत जे पीउ ॿुधो, औरत जे भाइरनि ॿुधो त हिन साफ़ अल्फाज़नि में पंहिंजी घरवारी खे चयो आहे तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे, त साईं इहा कॉल वारी तलाक, व्हाट्सअप ते मैसेज वारी तलाक, इहा तलाक वाक़ई थी वेंदी। अहिड़ी तरह हिकिड़ो पेपर आहे, उन पेपर जे मथां लिखियलु आहे त मां पंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं ॾियां थो, त उन पेपर जे मथां जेकॾहिं सिग्नेचर करे छॾी न, सिग्नेचर करे छॾी त मुंहिंजो इहो ई इरादो आहे त उन पेपर जे ज़रिए सां बि तलाक थी वेंदी, उन पेपर जे ज़रिए सां बि तलाक थी वेंदी। कोई माण्हू ईअं न चए त न साईं जेसिताईं पाण ज़बान सां इक़रार हूंदो आहे, अहिड़ी तरह सिग्नेचर जेकॾहिं करे थो न, उन सिग्नेचर जे मथां इहा साफ़ लिखियलु आहे त घरवारी खे 3 तलाकूं ॾियां थो, त हे हिन जो सिग्नेचर क़ाइमु मक़ाम गवाही जे अथव। हे छा आहे, हे सिग्नेचर क़ाइमु मक़ाम गवाही जे त मां पंहिंजी औरत खे क्लियर करणु चाहियां थो, बसि हाणे त उहा असांजी तलाक थी वेंदी, कोई साथी शक में न रहे।